بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. السيرة النبوية 12 نمبر جكوا. بسم الله الرحمن الرحيم. الله سين انسان کے خلوص نیت ہے نبی کریم صلی اللہ علیہ وسلم جو بوتن سی تجد من جبل الصفا تے تبلیغ ہانی اللہ تعالیٰ چیو سے ہانی تبلیغ کر لکھ وارے جے تبلیغ ہوندے ہانی چھڈ ہانی بالکل माण्हुनि खे ॾींहं जो ऐं जिथे किथे आम थी वई दावत हाणे ज़ाहिर कर त हिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियां इहो चए जबल सफ़ा जिथे सफ़ा मरो शुरू कंदा आहिनि उते चढ़ियो मथे ऐं नबी खे चाचे जी हिमायत हुई यानी केरु न चवंदो त अबू तालिब जेको चयोसीं त गुज़ारियो त हिमायत वो यबलो आन रबे उन जबल सफ़ा ते चढ़ी फसरख नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे वॾे आवाज़ सां चई या सबाहा इहे हिते अरबा ईअं कंदा जेॾी महिल को दुश्मन ईंदो हो या का जंग थींदी हुई त इहे हिक ॿिए खे सॾ ईअं कंदा हुआ सभिनि खे इहे ओ या सबाहा त फजतमा इलैहि बुतून कुरैश हिते अचे नबी करीम ने जबल ते चढ़ी ईअं जो वॾे आवाज़ सां आवाज़ कयो या सबाहा त माण्हू गॾु थिया फदआहुम इल तौहीद उते पोइ अचे सभिनि खे सॾु करे आम ऐं ख़ासि जेके सरदार हुआ या आम माण्हू सभिनि खे अचे तौहीद ऐं ईमान पंहिंजी रिसालत जी शुरू कई ओ बिल यौमिल आख़िर ऐं आख़िरत खां उन जी रिवायत बुख़ारी जी आहे त बुख़ारी रिवायत लिखी आहे आन इब्न अब्बास क़ाल लम्मा नज़लत वअनज़िर अशीरतकल अक़रबीन जिन में इहा आयत नज़ल थी त हाणे पहिरियां पंहिंजनि खे तबलीग कर सूरत शुआरा 214 आयत साद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे इहो नबी जो चाचो उहो थो ॿुधाए क़िसो इहो सॼो साद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अला सफ़ा जबल सफ़ा ते मथे चढ़ियो फजअल युनादी या बनी फ़िहर पहिरियां या सबाहा नबी करीम चयो पोइ यानी बनी फ़िहर हाणे जेके ज़ातियूं हुते हुयूं मके में उन्हनि खे क़ुरैश जूं जेके ज़ातियूं गॾु हुयूं क़ुरैश कबी यानी सभिनि जी जीअं असीं सिंध में आहियूं सिंध में केतिरियूं ज़ातियूं आहिनि त ईअं मुख़्तलिफ़ आहिनि मके में बि हूंदियूं त उन्हनि खे हिकिड़े खे या बनी फ़िहर इहे जेके उन्हनि खे सॾु कई या बनी उदई उन्हनि खे सॾु कई लिबुतून कुरैश हत्ता इज्तमऊ फजअल الرجل إذا جاء يستطيع أن يخرج أرسل رسولا لينظر ما هو ऐं जेके न अची सघिया कुरैश मां त उन्हनि पंहिंजा माण्हू मोकिलिया त पोइ ॾिसी अचो त मके में छा बि थो थिए छो इहे सॾ बि था थियनि मां हुआ फजा अबू लहब बि आयो कुरैश सभु गॾु थी फ़क़ाल अराइतुकुम लौ अख़बरतुकुम अन ख़ैलम बिलवादी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां नबी करीम चयो त जीअं न मां तव्हांखे चवां त हिन जबल खां पोयां फ़ौज आई आहे मके ते जंग करणु तुरीद अन तुग़ीर अलैकुम ऐं अचे मके ते कब्ज़ो करण था अचनि अकुंतुम मुसद्दिक़ी तव्हां मूंखे मञंदव या न जे मां तव्हांखे ईअं चवां त क़ालू नअम मा जर्रबना अलैका इल्ला सिद्क़ा त हुननि सभिनी चयो क़ुरैशिन त कॾहिं बि तो त कूड़ न हयो आहे सदाईं तूं सादिक़ अमीन हूंदो हुई क़ाल फ़इन्नी नज़ीरुन लकुम पोइ चइजे मूंखे मां तव्हांजे लाइ अमीन हर शइ में हींअर ताईं आहियां त मां हाणे तव्हांखे अलाह खां ड्रिॼारिया थो ऐं अज़ाब शदीद बेन यदि अज़ाब शदीद अलाह जो अज़ाब थो अचेव तव्हां शिरक में हो फ़क़ाल अबू लहब तब्बन लक साइरुल यौम त हिते अबू लहब चाचो हुउसि उन यानी हिकिड़ो नबी करीम जे बारे में लफ़्ज़ अहिड़ो चयो यानी तूं जीअं कहिड़ो लफ़्ज़ न चई सघंदासीं असीं जेके अबू लहब नबी करीम खे चयो त यानी चई सॼो ॾींहुं वञी तूं बर्बादु थी असांखे इन जे करे गॾु कयो अथई हाणे नबी करीम खे ॻाल्हाई ॾाढो तब्बन लक साइरुल यौम अलिहाद जमाअतना इन जे करे असांखे सभु गॾु कयो अथई त हिते अल्लाह ताला इहा सूरत नाज़िल कई इन अबू लहब बि तब्बत यदा अबी लहब छो जो नबी खे इहे लफ़्ज़ चया आहिनि इहो क़िसो जेको सही बुख़ारी बि रिवायत आहे ऐं सही मुस्लिम में बि आहे इहो इब्न अब्बास जो ऐं रिवायत मुस्लिम में बि आहे जेकी उहा आहे अबू हुरैरा जे तरफ़ां उन चयो त लम्मा नज़लत हादिल आया वअनज़िर अशीरतक जंहिं महिल इहा आयत नाज़िल थी त नबी करीम दअ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फअम्म वख़स्स वक़ाल सभिनि खे आम माण्हुनि खे ऐं सरदारनि खे बि सॾु करे फ़क़ाल या मअशर क़ुरैश अनक़िज़ू अनफुसकुम क़ुरैश सभु पंहिंजे पाण खे बचायो बाह खां अनक़िज़ू अनफुसकुम मिनन नार या मअशर बनी कअब अनक़िज़ू अनफुसकुम मिनन नार इहो क़बीलो बनी कअब
पंहिंजे पाण खे बाह में बचायो, या फ़ातिमा बिनत मुहम्मद, हाणे पंहिंजी धीउ जो बि नालो चए थो, या फ़ातिमा बिनत मुहम्मद अंक़दी नफ़्सकी मिन अन्नार, फ़ातिमा तूं बि पंहिंजे पाण खे दोज़ख मां नार खां बचा, फ़इन्नी वल्लाहि ला अमलिकु लकुम मिन अल्लाहि शैअ, नबी करीम कसम अलाह जो खणी चए थो मां तव्हांजे लाइ कुझु कोन करे सघंदुसि, इल्ला अन्न लकुम रहिमन सअबुल्लुहा बिबलाहा, इहा रिवायत सही मुस्लिम में ऐं सही बुख़ारी में मिशकात असुल मसाबिह में आहे, रिवायत सही आहे। हाणे ॾिस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी धीउ खे बि चए थो पंहिंजे पाण खे दोज़ख खां बचा। ऐं में ॾिस न नबी करीम जे सभिनी खे सॾु कयो, परावनि खे, पंहिंजनि खे, पंहिंजे खून खे, त अबू बकर सिद्दीक़ खे, हाणे अबू बकर पंहिंजी यानी पंहिंजी क़ौम मां त कोन हुउसि, पंहिंजी यानी मके जे मां हो सरदार हो पंहिंजे क़ौम जो, पर बनु हाशिम मां नबी जे ख़ानदान मां त न हो, पर उन्हनि खे परावनि खे सभिनी खे अलाह जी रिसालत हिकिड़ी सभिनी खे पहुचाइण जो हिकिड़ो इहो तरीक़ो, ऐं सभिनी खे सम्झाईं त मां आख़िरी ज़मान नबी हा। ऐं इहा इन वाक़े खां पोइ जबल सफ़ा खां पोइ वरी आयत नाज़िल थी, फ़स्दा बिमा तुअमर व अअरिद अनिल मुशरिकीन, अल हिज्र 94 आयत, इहा फ़स्दा यानी ज़ोर सां आवाज़ सां सभिनी खे पहुचा अलाह जो हुकुम, ऐं मुशरिक अअरिद अनिल मुशरिकनि खे छॾु, उन्हनि जे नथा मञनि उन्हनि खे छॾु। त उन खां पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन आयत खां पोइ फ़क़ाम रसूलुल्लाह यजहरु बिद्दअवा लिल इस्लाम, उन खां पोइ नबी करीम घिटियुनि में, रस्तनि में, हरम काबतला जे अॻियां, मजामिअ अल मुशरिकीन व नवादीहिम, जिथे बि गॾु ॾिसंदा 10-15 माण्हू वेठा आहिनि, वञी उन्हनि खे चवंदो हो, नवादीहिम जिथे पंहिंजे घरनि में गॾु थी शराब पीअंदा, उते वञी आयतूं पढ़ंदो उन्हनि ते, अलैहिम किताब अल्लाह व यक़ूलु लहुम मा क़ालतहु रुसुल लिअक़वाम, उते वञी नबी जीअं रिसालत पूरी कंदा आहिनि उते वञी उन्हनि खे छा चवंदो, या क़ौम इअ्बुदुल्लाह, ओ अलाह जा बंदो अलाह जी इबादत कयो, या क़ौम ओ मुंहिंजा क़ौम जेके मुंहिंजा माण्हू तव्हां अलाह जी इबादत कयो, मा लकुम मिन इलाहिन ग़ैरु, अलाह खां सवाइ ॿियो केरु आहे तव्हांजे लाइ, अलाह जे चवण ते हलो। हिते पाण बि नबी करीम माण्हुनि खे बि चवंदो त इबादत अलाह जी कयो, कान याबुदुल्लाह अमाम आयुनिम, हाणे माण्हू लिकी अॻ में निमाज़ पढ़ंदो न, हाणे सभिनि जे अॻियां काबतला जे अॻियां अचे निमाज़ पढ़ंदो, ऐं काबतला जे दरवाज़े जे अॻियां जहारन नहारन अला रुऊसिल अशहाद, सभिनि काफ़िरनि जे अॻियां ऐं सरदारनि जे अॻियां नबी करीम निमाज़ पढ़ंदो, त जेके ग़रीब ॿिया बि ॾिसंदा हुआ त उहे बि ताजुब वठंदा त हाणे रिसालत जो रस्तो हिकिड़ो बदिलजी वियो आहे। हिते नबी करीम जी इबादत कंदो हो त माण्हू ॾिसंदा हुआ त के जेके ज़ईफ़ हुआ, कमज़ोर हुआ, नौकर ग़ुलाम, उहे बि हाणे नबी करीम वांगुरु अची कंदा हुआ, जी परसां वटि साईं जे वेही अची पुछंदा हुआसीं त हीउ दीन कीअं आहे, छा आहे, छा करिणो खपे, पोइ उन्हनि खे सेखारींदो त हुसुल कयो, वुज़ू कयो, इस्लाम आणियो, इबादत अलाह जी कयो, हीअ बूत जेके आहिनि इहे सभु इहो शिरक आहे, इन खां बचो। त हिते जीअं बि काफ़िर सरदार जा जेके वॾा क़ुरैश जा हूंदा उहे तमामु उन्हनि जी दिलि भरिजंदी वेंदी हुई, ऐं उन्हनि जो सब्रु हाणे पूरो थींदो वेंदो, कावड़ लॻंदी आहिनि ॾाढी, पर अञा साईं खे अञा कुझु कोन यानी चयोनि। हिते नबी करीम खे 2-3 महीना थिया त नबी करीम पंहिंजी दावत खे आम करे छॾियो, त हाणे हुजे महीनो 2 हज अचण वारो हो, त काफ़िर जेके वॾा उहे अची गॾु थिया त भला हीउ मुहम्मद हाणे जेको सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिथे किथे दावत तबलीग कंदो थो अचे, हाणे हज थो अचे, त हाणे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ते फ़ैसिलो कयो त हाणे हिनखे छा कयूं, छो जो माण्हू ईंदा सरदार क़ौमुनि जा परे परे खां हज ते, हीउ उन्हनि खे बि चवंदो, पोइ असांजो छा बचंदो मुंहं में, माण्हू असांखे चवंदा असां वॾा आहियूं हिन मुल्क जा, हिन शहर जा, त हिते हिननि खे सभिनि खे गॾु कयईं कंहिं अल वलीद इब्न अल मुग़ीरा, हिते अल वलीद इब्न अल मुग़ीरा हिकिड़ो सरदार मके जो, उन सभिनि खे ॿिए काफ़िरनि खे जंहिं उन्हनि खे गॾु कयईं, चयईं त मुहम्मद जे शान में सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में का ॻाल्हि ऐं फ़ैसिलो कयूं त असां हींअर हाजी ईंदा, हाणे उन्हनि खे ई तबलीग कंदो, त असां उन्हनि खे छा चऊं, ईअं न त सभु को पंहिंजी ॻाल्हि करे। त अल वलीद इब्न मुग़ीरा खे सभई गॾु करे ऐं चयईं त हाणे ॿुधायो हिकिड़ो अजमिउ फ़ीहि रअयन, हिकिड़ी ॻाल्हि कयो, असीं सभई ईअं न त सभु को हिकिड़ी ॻाल्हि करे, हू ॿियो ॻाल्हि करे, पोइ असीं हिक ॿिए खे कूड़ा पिया थींदासीं माण्हुनि वटि। त हुते चयूं क़ालू फ़अंत फ़क़ुल वअक़िम लना रअयन तक़ूल बि, चयुसि त तूं असांजो वॾो आहीं, तूं ई ॿुधा भला त असीं हिन खे छा चऊं। त हुन चयो त तव्हां चओ न भला काहिन आहे, जादूगर आहे, काहिन जेके कहाना कंदा हुआ, यानी इहे जादू का हिकिड़ा तरीक़ा, त
त हुन माण्हुनि चयो क़ाल वल्लाह मा हुअ बि काहिन, माण्हू सुञाणींदा त मुहम्मद ही काहिन न आहे। काहिन जेके दुआ ॿारे वेठा हूंदा आहिनि, जबलनि में लिका वेठा हूंदा आहिनि, ग़ारुनि में जिन्ननि खे हाज़िर कंदा आहिनि, त हीअ त ईअं कोन्हे। हिन जो मुंहं में रोशनी आहे, सच ॻाल्हाइण आहे, मञनि पिया सभई। हिते सभिनि हुनखे वलीद खे चवनि त न, काहिन परे खां पधिरो आहे, माण्हू अरब जेके ईंदा हुआ सभु सियाणा आहिनि, ऐं उन्हनि जा हूंदो आहे ज़मज़म मिड़ेई गिग कढंदा आहिनि पिया, गिग कढंदा आहिनि, ऐं के लफ़्ज़ ईअं चवंदा आहिनि जेको को सम्झे न। वला ला सजातल कुहान ज़मज़मा वला सजमा, चवनि था न हू गोड़ थो करे मुहम्मद, न गिग थो कढे, न मुंहुं थो हणे, सो माण्हू सम्झी वेंदा। हिते वलीद चवनि त भला चओ मजनून चरियो आहे, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में छा चवंदा। हुननि फ़ैसिला पिया कंदा। हाणे हिकिड़ी ॻाल्हि कई, हुननि चवनि त चओ चरियो आहे, त हुननि सभिनि चयो मा हू अल्लाह बि मजनून लक़द रअयनल जुनून। सभिनि चयो त पाण चरियनि खे त सभु को सुञाणे, उहा आरफ न मा हू बेखनक़ वला बेतखालिजी, चरिया हूंदा आहिनि, उघाड़ा घुमंदा आहिनि, जा के मुंहुं कोन थो तान किला लॻा पिया हूंदा, वला वसवसते, जा उन्हनि खे विश्वास हूंदो आहे। त हुननि चयो भला हाणे छा चऊं, हुननि चयो भला चओ शाइर आहे, यानी शेर थो चए। क़ाल मा हुअ बिशाइर, हुन अरबनि खे त शेर जी ख़बर हुई न। हुननि चयो त जे माण्हुनि सां ॻाल्हियूं कंदो त हीअ माण्हू जेके बदू ॿाहिरां अचनि था मुल्कनि खां, उन्हनि खे शेर जी सॼी ख़बर आहे। त हुन आरफ़ न शेर कुल रजज़हू व हजज़ह व क़रीदहू व मक़बूदह व मबसूतह। हुननि चयो त शेर त असां सभई वॾा शाइर हूं, असांखे ख़बर आहे त मुहम्मद ही जेको क़ुर पढ़े थो, हीअ त शेर कोन्हे, हीअ त शेर असां सभई सुञाणूं था। उन्हनि जा नमूना, उन्हनि जा जेके इश्क में आहिनि त उहे, जेके दिलेरी में आहिनि उहे, जा हीअ त इहो इन में सफ़ा कोन्हे। ऐं सभई माण्हू असांखे कूड़ो कंदा। फमा हुअ बिशाइर, चवनि त भला हाणे छा चऊं, वरी चवनि त भला साहिर चओ, जादूगर आहे। क़ाल वमा हुअ बिसिहिर, हुननि चयो त माना हीअ जादूगर बि कोन्हे। लक़द रअयना सहरा, हुननि सभिनि चयो त असांखे बि ख़बर आहे त जादूगर छा कंदा आहिनि। उहे नफ़्स आहिनि, या फूकींदा आहिनि, दुहा कढंदा आहिनि कंहिं ग़ारनि में, या कंहिं घरनि में लिकी, ऐं उन्हनि जा दीन जा छा हूंदा आहिनि, हॾा या रखे वेठा हूंदा आहिनि, इहे शयूं। हाणे मुहम्मद ईअं त इन सभु शइ इहा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे में, इन में त इहे शइ कान्हे। हिते मुग़ीरा चए थो वल्लाह इन लिक़ौलिही हलावा। हाणे मुग़ीरा जेको आहे इहो सरदार काफ़िरनि जो गॾु चए थो त हिन जे चवण में, यानी क़ुर जे जेको पढ़े थो, इन लिक़ौलिही लहलावा, ॾाढो मिठो आहे हीउ क़ुर, व इन अलैहि लतलावा, इन जे पढ़ण में वॾो असरु आहे। व इन असलहू लमुदक़िक़, ईअं जीअं न त मिठो पाणी ज़मीन मां निकिरंदो आहे, हिन जेको क़ुर पढ़े थो त ईअं ज़मीन मां जीअं मिठो पाणी निकिरंदो। इन फ़रअहू लजन्नात, जन, ऐं के लफ़्ज़ उन में ॼण की यानी वणनि जा फ्रूट यानी अंब टंगिया पिया हूंदा आहिनि, जा सूफ़। असीं छा चऊं, हिन जो जेको चवणु आहे, इहो तिलावत जेको करे थो, ॾाढियूं मिठियूं आहिनि। वमा अंतुम बिक़ाइलीन मिन हाज़ा इल्ला शैअन इल्ला उरिफ़ अन्नहु बातिल। चई त हाणे इहो असीं छा बि चवंदासीं माण्हुनि खे, त सभिनि खे ख़बर पइजी वेंदी त हीअ त कूड़ आहे, छो जो नबी करीम जेको क़ुर थो पढ़े ॾाढो मिठो आहे ऐं प्यारो आहे। हिते हुननि सभिनि फ़ैसिलो कयो त बसि तव्हां जादूगर चओ, त हिन जे लफ़्ज़नि में जादू आहे, अहिड़ो जादू आहे जो युफ़र्रिक़ु बैनल मर्इ व अबीह, पीउ पुट खे धार करे थो छॾे, व बैनल मर्इ व अख़ीह, ऐं भाउ खे धार करे थो छॾे, व बैनल मर्इ व ज़ौज, ऐं मुड़ुसु माई घरवारी खां धार करे थो छॾे, व बैनल मर्इ व अशीरत, ऐं माण्हू पंहिंजे क़ौम खां, पंहिंजे ज़ातियुनि खां। इहा बसि चओ, इहा असांखे वेझी थी लॻे त हीअ जादूगर आहे। त फ़तफ़र्रक़ू अन्हु बिज़ालिक, हाणे सभु इहो फ़ैसिलो इहो कयुनि। इहो सही बुख़ारी उन में आहे इहा रिवायत। हिते इहे वलीद बिन मुग़ीरा जो चवणु हुन त बसि तव्हां जादूगर चओ, ॿियो असां वटि कहिड़ो बि इन में को बि असांजो हीलो कोन थो लॻे, जो माण्हू हाजी अचनि था हींअर, उन्हनि खे असीं छा चऊं। इन में वलीद बिन मुग़ीरा में इहा सूरत मुदस्सिर जी जेकी 11 आयत खां 26 ताईं आयतूं जेके इन में लथियूं, इन्नहु फ़क्कर व क़द्दर फ़क़ुतिल कैफ़ क़द्दर थुम्म क़ुतिल कैफ़ क़द्दर थुम्म नज़र थुम्म अबस व बसर थुम्म अदबर वस्तकबर फ़क़ाल इन हाज़ा इल्ला सिहरुन युअ्ज़र इन हाज़ा इल्ला क़ौलुल बशर। इहे आयतूं सभई इन में लथियूं त अलाह साईं चए थो त इन सोचे सम्झे का हुनखे सम्झ में कान पिए अचे त छा चऊं, पर आख़िर में चवनि त इन हाज़ा इल्ला सिहरुन युअ्ज़र, बसि ईअं चओ त बसि हीउ जादूगर आहे, त इन मां जान छॾायूं। इन थोरे टाइम खां पोइ रिवायतुनि में अचे थो त
हाजी पहुचण थिया, नबी करीम पंहिंजी तबलीग में शुरू हुन सां ॻाल्हाए, जेके सरदार अचनि, जेके आम माण्हू अचनि, हीअ बि उन जे पोयां साईं जे पोयां जेके बि अचनि त उन्हनि खे चवंदो, माण्हुनि खे चवंदा त हीउ जादूगर अथव ऐं हिन जो न ॿुधो, हिन जो ॿुधंदव त तव्हांखे पीउ पुट खे धार करे छॾींदो। इहो सीरत इब्न हिशाम जी। नबी करीम कोन वेठो, जिथे बि वेंदो हिते हुते माण्हू जिथे बि वञनि, हाजी अचनि, केॾीमहिल मीना वञनि, केॾीमहिल जबलनि जे पासे में पंहिंजो माल दाल बीहारींदा त ओॾे बि वञनि। ईंदे करे सूग उकादो मजन बाज़ारूं हिकिड़ो ताइफ़ जे भरिसां, ओॾे बाज़ारुनि में बि वेंदो नबी करीम, पंधु वेंदो, वरी पंधु ईंदो तबलीग करणु, अलाह जी तबलीग करणु। पोइ अबू लहब उन जे पोयां हूंदो घोड़े ते, जेॾे नबी करीम खे ॾिसे उन जे पोयां चवंदो हो त कूड़ो अथव साबिक़ कज़ाब। हीअ रिवायत मुस्नद इमाम अहमद में अथव ऐं बिदाया व निहाया ऐं कंज़ुल उम्माल में इहे रिवायतूं अचनि थियूं त हीअ घोड़े ते हली जिथे किथे साईं खे कूड़ो कंदो हो माण्हुनि जे अॻियां। हिते हज पूरो थी वियो, नबी करीम ॾाढी कोशिशि कई, माण्हुनि कंहिं बि इन जी दावत क़बूल साईं जी कान कई, नबी करीम खे ॾाढो ॾुख थियो। हाणे हज गुज़री वियो, हिन कुरैश सभई जेके नबी करीम जे दुश्मन हुआ उन्हनि वरी मीटिंग कई त हाणे हिन खे छा कयूं, असांखे हीउ कोन थो छॾे, असांखे बि नाहे छॾिणो। त हिननि चयो त बसि हाणे जिथे किथे छा कयूं, हिन जे पोयां लॻूं ऐं माण्हुनि खे चऊं जेको बि अचे त हीउ कूड़ो अथव ऐं हिन जो न ॿुधो। हिते साईं जिथे बि वेंदो हो पंहिंजे दोस्तनि सां जेके मिलण, त उन्हनि जे पोयां लॻा वेंदा हुआ। जे क़ौम जे ज़ईफ़ हूंदा हुआ, ग़ुलाम हूंदा हुआ, त उन्हनि खे वठी कुटींदा हुआ, मारींदा हुआ। ऐं जेके वॾा सरदार हूंदा हुआ उन्हनि खे चवंदा तव्हां चरे जे पोयां लॻा हो, चरे जो था ॿुधो। ॿी जेसि ताईं साईं बीठो हूंदो हू बि घोड़नि ते बीठा हूंदा। हिते पोइ अलाह ताला इहा सूरत अल हिज्र 6 आयत नाज़िल कई, वक़ालू या अय्युहल्लज़ी नुज़्ज़िल अलैहि ज़िक्र इन्नका लमजनून। ओ जेको चई थो मुंहिंजे आसमान मां मूं ते क़ुर लथो आहे, तूं त चरियो हुई। उहो सम्मू न हो, यानी इन खे ऐं माण्हुनि जे अॻियां इहे साईं ते ॾाढो कूड़ हणंदा ऐं चवंदसि जादूगर ऐं कूड़ो हई। उते वरी ॿी आयत लथी जेकी सूरत सादु आजिबु अंजाहुम मुंदिरु मिनहुम, अलाह साईं चए थो उन्हनि खे अजब थो लॻे जे पंहिंजे क़ौम मां हिकिड़ो रसूल थी आयो आहे। वक़ाल काफ़िरून हाज़ा सिहरुन साहिरुन कज़्ज़ाब, इहो त कूड़ो आहे। ईअं पिया चवनि नबी करीम खे त हीउ जादूगर आहे ऐं कूड़ो आहे। इहा सूरत साद 4 आयत। वकान इस्तक़बिलून हो, नबी करीम ॾिसंदा हुआ सुबुह सां पंहिंजो, तुंहिंजो टाइम सुबुह खां वठी मंझंदि ताईं, ॿिए जो फलाणो, ईअं जेॾे बि वञे थो त उन जे पोयां लॻा वेंदा हुआ। त जिथे बि ॾिसंदा साईं वञे थो उन जे पोयां। त हिते ॿी आयत लथी, व इन यकादुल्लज़ीन कफ़रू लयुज़लिक़ूनक बिअबसारिहिम लम्मा समिअु ज़िक्र वयक़ूलून इन्नहु लमजनून। सूरत अल क़लम में 51 आयत। अलाह साईं चए थो त जेॾे तूं वञी थो तुंहिंजा पोयां था लॻनि काफ़िर जेके आहिनि, ऐं पोयां अखियूं सॼियूं तोमी अथनि, त केॾे थो वञी, जेॾे थो माण्हुनि खे हिदायत करणु वञी त उन पोयां लॻे इन्नहु लमजनून, चरियो अथव। इहो अलाह ताला क़ुर में हिन नाज़िल करे छॾियो त असांखे ख़बर पए। असांजो मक़सदु आहे त क़ुर सम्झूं, सीरत मां क़ुर सम्झंदासीं। त हिते नबी करीम राति जो लिकी जेके ज़ईफ़ क़ौम जेके हूंदा हुआ, जेके ग़ुलाम हूंदा हुआ, उन्हनि खे वञी हिदायत कंदो हो त मुंहिंजे पोयां ॾींहं जो नथा छॾनि, राति जो नबी करीम उन्हनि खे वञी हिदायत कंदो हो ऐं चोरी उन्हनि खे रिसालत पहुचाईंदो हो। हिते काफ़िरनि खे ख़बर पई त हीअ ग़ुलाम जेके ज़ईफ़ मके में आहिनि उन्हनि खे मुस्लमान कयो अथव। उते हू छा पिया चवनि त अचे जेके ग़रीब जंहिंखे लटा बि पूरा कोन्हनि उहे तुंहिंजे पोयां लॻा आहिनि, नबी खे चवंदा हुआ, खिलूं ऐं ठठोलो कंदा हुआ साईं ते। त हिते अलाह साईं इहा सूरत अल अनआम में 53 आयत चई, मन अल्लाहु अलैहिम मिन बैनिना, छा असां भला जा ही जेके तुंहिंजे पोयां लॻा आहिनि, नौकर ऐं ग़ुलाम जेके आहिनि। त हिते अलाह चयो अलैहिस्सलाहु बिअअलम बिश्शाकिरीन, अलाह खे वधीक ख़बर आहे। नबी करीम खे थो चए त कहिड़ा माण्हू बहितर ऐं शुक्रगुज़ार आहिनि। हिते नबी करीम खे ॾुख थींदो, तकलीफ़ थींदी, पर अलाह साईं हिते वरी बि नबी करीम ते क़ुर जो आयतूं नाज़िल कयूं सूरत अल मुतफ़िफ़ीन में। इन्नल्लज़ीना अजरमू, अलाह साईं चए थो जेके मुजरिम आहिनि, जेके ॾोहारी आहिनि, कानू मिनल्लज़ीना आमनू यज़हकून, तव्हां ते खिलूं कंदा हुआ, जिते किथे टहक ॾींदा, व इज़ा मर्रू बिहिम यतग़ामज़ून, ऐं जे तव्हां वेठा हूंदो 4-5 पंहिंजे पाण में त तव्हां ते इशारा कंदा हुआ, अखियुनि जा हथनि जा इशारा कंदा। व इज़ा इनक़लबू इला अहलिहिम इनक़लबू फ़कीहीन, जे विया त वञनि था त बि खिलंदा था वञनि तव्हां ते। व इज़ा राहुम क़ालू,
ऐं जे तव्हां ॾे नज़र करे ॾिसंदा इन्हा उलाए लदालून चवंदा हीअ त चरिया आहिनि सभई दलाल में पइजी विया आहिनि ग़लति रस्ते में पइजी विया आहिनि वमा उर्सिलू अलैहिम हाफ़िज़ीन ऐं हीअ छा हीअ अचे असांखां बहितर थींदा इहा सूरत मुतफ़िफ़ीन में 29-33 ताईं आयतूं ॾिसो साईं खे केॾी तकलीफ़ ॾींदा हुआ जो न अलाह हुन जे पोयां क़ुर जो आयतूं नाज़िल कंदो वेंदो हो त हिन खे सिलवान मिले दिलि खे कुझु ताक़त छो जो हीअ हिननि मीटिंगूं करे करे हुननि चयो त हाणे जेके बि अचे शुबहात उन्हनि जे पोयां छॾियूं ऐं अहिड़ियूं हिननि ते बोहतान उछलायूं जो माण्हू हिन खां थोरो परे थियनि ॾिसनि पिया त साईं जा जेके अतबा माण्हू जेके हुजनि दोस्त वधनि बि था खुटनि कोन था ऐं हिन जो के क़बूल कनि बि था त हाणे हुननि चयो त असीं छा कयूं हीउ क़ुर जेको नाज़िल थियो त हिन ते इहो त ॾाढो असरु आहे हिन में त हाणे छा चयो त हीअ पुराणनि जूं ॻाल्हियूं खणी ऐं उहे तव्हांखे ॿुधाए थो पुराणनि माण्हुनि जूं ॻाल्हियूं पोढ़नि जूं उहे ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाए ऐं सुठे लफ़्ज़नि सां तव्हांखे चरियो थो करे हिते सूरत अल-फुरक़ान जी 5 आयत अलाह साईं नाज़िल कई असातीरुल अव्वलीन अख्ततबहा फहिय तुमला अलैहिम बुकरतन व असीला हा उहे तुंहिंजे पोयां चवंदा था उन्हनि माण्हुनि खे त हीअ पहिरियुनि जूं ॻाल्हियूं गॾु करे ऐं सुबुह शाम तव्हांखे ॿुधाए थो मिठड़ियूं आवाज़ सां त मतां तव्हां यानी तव्हां सम्झो हिन जे पोयां लॻो त हिते वरी ॿी आयत अचे थो इन हादा इल्ला इफ़्कुन इफ़्तराह व आनो अलैहि क़ौमुन आख़रून चवनि त उन्हनि माण्हुनि खे चवंदा त हीअ त वॾो कूड़ो आहे ऐं हीअ इफ़्तरा आहे ऐं हीअ सचियूं ॻाल्हियूं कोन थो तव्हांखे ॿुधाए ऐं हिन जे पोयां तव्हां न लॻो ॿियनि माण्हुनि खां इहे ॻाल्हियूं ॿुधाए हाणे तव्हांखे ॿुधाए थो 4 नंबर अल-फुरक़ान ऐं अञा इन जे पोयां छा चयो इन्नमा युअल्लिमुहु बशर हीअ माण्हुनि खां ॻाल्हियूं ॿुधी थो अचे वरी तव्हांखे ॿुधाए थो सूरत नहल 103 इहे एतिरियूं इन पोयां नबी करीम जे लही जुड़ी उन पोयां पिया त अचे नबी करीम जी सीरत ख़राबु कयूं ऐं माण्हू न ॿुधनि हिन जो मा हादर रसूल अचे माण्हू खे चवंदो मा हादर रसूल याकुलु ताम हाणे अलाह साईं इहे सूरत फुरक़ान में 7 आयत में चए थो त इहे काफ़िर चवंदा माण्हुनि खे त हीअ रसूल आहे रसूल वरी तव्हां सां खाए पीए थो ऐं यमशी फिल अस्वाक़ बाज़ारनि में घुमे फिरे थो रसूल हुजे त उॾामे ऐं यानी कुझु ईअं इंसान न हुजे जीअं असांखे पाकिस्तान में छा चवंदा आहिनि नबी करीम बशर थोरई आहे नूर आहे बशर थोरई आहे हाणे हिते अलाह साईं छा थो चए काफ़िरनि जूं ॻाल्हियूं उहे साॻियूं जेको काफ़िर चवंदा हुननि खे माण्हुनि खे चवंदा मा हादर रसूल याकुलु ताम यमशी फिल अस्वाक़ 7 आयत सूरत अल-फुरक़ान में हीअ रसूल आहे रसूल तव्हां सां गॾु बि थो खाए तव्हां सां बाज़ारनि में बि थो हले त जे रसूल हुजे हा त इहो ईअं न हुजे हा हिते हिकिड़ो हिननि जो कुरैश काफ़िरनि मां हिकिड़ो सरदार वॾो हूंदो नज़र इब्न अल हारिस इहो नज़र वेंदो हो घणो सफ़र वेंदो हो हेॾे होॾे ऐं नज़र इब्न अल हारिस हीरा वियो शाम ॾे एॾे मुल्कनि ॾे बादशाहनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदो हो त माण्हुनि खे चवंदो हो त जिथे बि साईं वेही क़ुर पढ़ंदो हो त उन्हनि खे पोयां चवंदो त मूंखे बि अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि मां बि बादशाह ईरान जे बादशाह खां ॻाल्हियूं ॿुधंदो आहियां ऐं रुस्तुम इस्फंदार इहो बादशाह अंग्रेज़नि जो बादशाहनि जूं ॻाल्हियूं बि मूंखे यादि आहिनि जिथे न बि करे वेहंदो ही उन पोयां अचे वेहंदो हो ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि खे अलाह जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो हो रसूल ऐं क़ुर जूं ॿुधाईंदो हो अलाह खां टिॼारींदो हुओ पर हीअ वरी छा चवंदो हो त इहे ॻाल्हियूं मूंखे बि ख़बर आहिनि इन खां बि मूं वटि बि बहितर आहिनि मुहम्मद बि अहसन हदीस मिनी चवंदो मूंखां ई बहितर न आहे मां जे चओ त मां अहिड़ियूं ॻाल्हियूं तव्हांखे बि ॿुधंदुसि मुलूक फारिस रुस्तुम अंग्रेज़नि जो बादशाह ईरान जो बादशाह इन्हनि वटि अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जो इन्हनि खां बि इहे भलियूं इहो सीरत इब्न हिशाम में इन जी रवायत आहे एतिरे क़दुरु जो नज़र इब्न हिशाम पैसे वारो उन हिकिड़ो तंबू ठाहियो मके जे शहर खां थोरो पासे ते उन में नयूं छोकिरियूं वठी ग़ुलामूं सुहिणियूं छोकिरियूं उन्हनि खे ॻाइणु सेखारियईं ऐं जेको बि नबी करीम जे वेझे वेंदो हो क़ुर ॿुधंदो त उन खे चवंदो अचु हेॾे इन खां वधीक मूं वटि कलाम अथई जे ॿुधंदे इलल क़ईना फ़यक़ूल अतइमू उते खारायोसि पीआरियोसि गोश्त ऐं गाना ॿुधायोसि ऐं नचणु हिननि जो कंजरनि जो ऐं अलाह बचाए ऐं इहे जेके ग़ुलाम इहे वठी ख़रीद करे ईंदो उन्हनि जो ॿुधो चवंदो हादा ख़ैरुम मिम्मा फ़ी मुहम्मद हीअ मुहम्मद जेको तव्हां ॻाल्हियूं ॿुधायो हिननि खां इहो बहितरु अथव त हिते अलाह ताला जेकी आयत नाज़िल कई सूरत लुक़मान में वमिन अन्नासि मन यश्तरी लहवल हदीस लियुदिल्ल अन सबीलिल्लाह
इहा सूरत लुक़मान 6 आयत त अलाह साईं चए थो त के माण्हुनि पैसनि सां ख़र्च करे हराम शइ वठनि था लियुदिल्ल अन सबीलिल्लाह लियश्तरी बि गाना था माण्हुनि खे भई ॿुधाइनि ऐं चवनि था त हीअ बहितरु अथव मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॻाल्हाइण खां। इन खां हिननि खे नबी करीम जीअं तबलीग आम शुरू कई 4 साल थी विया, नबी करीम जा माण्हू वधनि पिया, साथी वधनि पिया, क़ुरैश ॾाढी बेज़ार थी त असां केॾी बि हीला था कयूं त हिन जा साथी वधनि बि था ऐं माण्हू घणा बि था इस्लाम क़बूल कनि ऐं नबी खे मञण था कनि। हाणे असां कयूं छा? हाणे हिननि खे त असीं सम्झाए खारायोसीं पीआरियोसीं, जेको खपेनि करायोसीं, त बि माण्हू हिन खे बि था मञनि। हाणे छा कयूं? हिते हुननि फ़ैसिलो कयो त हाणे जेके ज़ईफ़ आहिनि उन्हनि खे अज़ाब ॾियूं, उन्हनि खे कुटियूं, उन्हनि खे ॿधूं, पोइ मन मोटनि। बाक़ी हीअ सम्झण खां तमामु असां खां ज़ोर थी विया आहिनि ऐं इस्लाम जी दावत तमामु वधंदी थी वञे। हाणे हिन जे तबलीग खे असीं कुझु नथा करे सघूं, केतिरो बि असीं कोशिशि कयूं, पर हाणे जेके नवां मुस्लमान थियनि उन्हनि खे वठी ॿधी छॾियूं उस में ऐं उन्हनि खे लठियुनि सां कुटियूं त मन पंहिंजो दीन खे छॾनि। त हिननि इहो कमु हाणे इहा यानी सभु राय रखियनि त हाणे हिन जेको बि इस्लामी कलमो पढ़े पियो त उनखे ॿधी खजियुनि सां ऐं नौकर हुननि वटि हूंदा चवंदा हिननि खे राति ॾींहुं कुटियो ऐं सभिनि जे अॻियां हुननि जी चमड़ी लही वेंदी हुई, हुननि खे चाबुक हणी जेके वीचारा कलमो पढ़ंदा हुआ। त ॾिसो हुननि खे कलमो पढ़णो केॾो ॾाढो ॾुखियो पोइ, पर असांखे ॼावाऊं कलमो पढ़ंदे त असांखे को क़दुरु कोन्हे। हिते अबू जहल ॾिसंदो त जेको नओं मुस्लमान थिए थो, जे ग़ुलाम हूंदो ग़रीब हूंदो त उनखे ॿधाईंदो पंहिंजे क़ौम खां, पंहिंजे क़ौम खे चवंदो तव्हांजो ग़ुलाम आहे ॿधोसि कुटियोसि, जीअं न त मूंखे इजाज़त ॾियो। ऐं जे शरीफ़ वॾो ताक़त वारो हूंदो हो त उनखे वञी सम्झाईंदो हो त ईअं न कर, तूं नुक़सान में पइजी वेंदे ऐं तिजारत में नुक़सान में पइजी वेंदे, माण्हू तोॾे न ईंदा, तुंहिंजी तिजारत बिही वेंदी ऐं तुंहिंजी इज़त जेके माण्हुनि वटि आहे इहा ख़तमु थी वेंदी ऐं इन शइ खे छॾ। ऐं जे कमज़ोर हूंदो हो त उनखे अज़ाब ॾाढो ॼाराईंदो हो पंहिंजे नौकर ऐं पैसनि सां। हिते हज़रत उस्मान जंहिं महिल मुस्लमान थियो कलमो पढ़ी त उनखे चाचे खे चाचो उनजे क़ौम जो सरदार हूंदो, उन छा कयो, खजी सां ॿधी हज़रत उस्मान खे ऐं चौधारी हेठां कख रखे उन्हनि खे तीली ॾींदो हो त दूंहों थींदो हो त हीअ दूहे में ही साह न खणी सघंदो हज़रत उस्मान, त यानी त मन मोटे कलमे खां। मुसाब इब्न उमैर इहो मुस्लमान थियो, इन कलमो क़बूल कयो त हीअ तमामु ख़ुशि हुआ, मके में पैसे वारा हुआ ऐं सफ़ा इज़त वारा हुआ। पर हिन जी माउ जेकी मुस्लमान न हुई त उहा छा कंदी, हिन खे घर मां कढी छॾींदी, लटा न ॾींदी हुअसि, सिर्फ़ु गोॾ पाए ॿाहिरि निकिरंदो हुओ, माण्हुनि खे झले छॾींदी, मुंहिंजे पुट खे खाधो बि न ॾियो, भली बुख ते मोटे ऐं कलमे खे छॾे। किताबनि में लिखनि था फ़कान आइशुहु फ़तख़शफ़ जिल्दु, हिन जी चमड़ी जेकी आहे उहा फाटी पई ऐं ॾाढ़ी जा वार किरण ते शुरू थी पिया। एॾो छो जो हिरियल हो, यानी तमामु यानी ख़ुशि आहे माण्हू, हाणे ओचितो न खाधो न पीतो न घर वञण का शइ, एॾो हुनखे तकलीफ़ अची वई पंहिंजे माउ मां। सुहैब इब्न सिनान रूमी इहो इन कलमो पढ़ियो त उन जेको सरदार हो उनखे ॿधी कुटींदो हो जो बेहोश थी वेंदो हो हिकिड़ो ॾींहुं, ॿिए ॾींहं ताईं, पोइ उथंदो हो त का ख़बर न हूंदी हुअसि त मूंखे छा थियो, मां किथे हाणे छाजे लाइ मां बेहोश हुअसि। एॾो इनखे सईदना सुहैब इब्न सिनान रूमी इनखे अज़ाब मिलंदो हो। ऐं वकान बिलाल मौला उमैया, बनी उमैया जो बिलाल हिननि जो ग़ुलाम हूंदो हो त जुमही, त उहो छा कंदो हो, बिलाल खे रसनि सां ॿधंदो हो ऐं गिहलींदो हुअसि ऐं ॿारनि खे चवंदो हो त हिन खे पथर हणो, गिहलींदो हुअसि मिटीअ ते ऐं सॼे मके जे घिटियुनि में बिलाल खे घुमाईंदो हो ऐं जबलनि में ऐं पथरनि ते छिकिराईंदो हुअसि वॾनि ताक़तुनि वारनि ग़ुलामनि खां, त फेराए घिटियुनि में पथरनि ते मोटाए खणी ईंदा हुआसीं ऐं रसो छा में ॿधंदा हुआसीं, गले में। बनी उमैया ॾाढो अज़ाब हुनखे ॾींदा हुआ, जंहिं वरी छिके खणी ईंदा हुआ, सॼी जान में हुनखे पथर अंदरि लॻा पिया हूंदा हुआ, जान में अंदरि घुसिया पिया हूंदा हुआ। पोइ जेॾीमहिल खणी अचे वरी ॿिया ग़ुलाम उते जेके नौकर हूंदा हुआ उन्हनि जे पथरनि खे आहिस्ते आहिस्ते उन जी जान काठियुनि सां कढंदा हुआ, अंदरि घुसी वेंदा हुआ ऐं वरी अचे लठियुनि सां कुटींदा हुआसीं, घर में ॿधी छॾींदा हुआसीं, वेहण न ॾींदा हुआसीं, बीठे
वरी ॾींहं जो सॼो ॾींहुं उस ते रखंदा हुआसीं बिलाल रज़ियल्लाहु अन्हु ऐं न मानी न पाणी, उन्हनि खां रुॻो पाणी घुरंदो त बि कोन ॾींदो हो, पाणी उनखे पाणी बि न ॾींदा हुआ। ऐं जे मंझंदि जी गर्मी थींदी सफ़ा त छिके बथा क़ुरैश, हींअर ताईं सभिनि खे ख़बर आहे इन इलाइक़े जो, ऐं हींअर ताईं बि असांखे ख़बर आहे त उते ज़मीन ॾाढी गरम हूंदी आहे। उते चवंदो हो पंहिंजे ग़ुलामनि खे हिन खे बथा क़ुरैश ते उस ते वञी सुम्हारियो ऐं उन जे मथां गरम पथर जेको हिकिड़े हिकिड़े पथर खे ॿ ॿ माण्हू खणंदा हुआ त सख़रत अल अज़ीम चवंदा पथर जंहिंखे ॿ माण्हू न खणी सघंदा हिन जे सीने ते रखो त भली ई कलमे खे छॾे त छा चवंदो मूंखे मां छा बि कयो त मां कलमो कोन छॾियो, मूंखे भली मारे छॾियो पर मां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां काफ़िर कोन थींदुसि। मां तव्हां बूतनि जे कुफ़र जे लाइ तयारु हा। लात ताबुदून लात वल उज़्ज़ा त उन खे गारियूं ॾींदो हुओ अथई हिननि जे बूतनि खे, ऐं पंहिंजे ज़बान में रुॻो अहदुन अहद अहदुन अहद जेतिरो मारींदा हुआसीं उस ते रखंदा हुआसीं रुॻो इहो लफ़्ज़ हूंदो हुओ अहदुन अहद। हिते अबू बकर आयो त ॾिठईं अबू बकर बिलाल खे ॾिठईं अज़ाब हुनखे एतिरो मिले पियो जो नबी करीम अबू बकर सदीक़ पाण रोई ॾिनो ऐं हुनखे हुनजे मालिक खे चई मूंखे खपाए ॾे, मूंखे ही कारो जेको तुंहिंजो बंदो आहे मूंखे खपे थो, मूंखे कमुकार जे लाइ मूंखे ठहंदो। हुन चयुसि त घणे वठंदे, चई जेतिरो तूं चई। त हुन चयुसि सबा अवाक़ी यानी 7 पैसा सोन जा, जाम 5 ई ॾे चईंसि। त हुन चयुसि त न तूं 7 घुराइण मां तोखे 7 ई ॾींदुसि। त हिते हुन अबू बकर सदीक़ हुन खां बिलाल ख़रीद कयो ऐं हुनखे ख़रीद करे ऐं आज़ादु कयईंसि। हिते वकान अम्मार बिन यासिर रज़ियल्लाहु अन्हु इहो बि सहाबी वॾो हो, इन जिन इस्लाम क़बूल कयो ऐं उहो ऐं उनजी माउ पीउ बि कलमो पढ़ियो। मुशरिकनि खे ख़बर पई उन्हनि खे सभिनि जे मथां अबू जहल उते अचे वादिल अबताह हिते अचे हिन खे उस ते रखे छॾींदा ऐं मथां पथर ॿधंदा आहिनि त भली ई गरम थियनि त नबी करीम जो कुफ़्र आणनि। ऐं नबी करीम उन्हनि जे भरिसां लंघंदो हो, कॾहिं खजिन में टंगिया पिया हूंदा हुआ त उन्हनि खे चवंदो हो सब्रन आल यासिर सब्रन आल यासिर फ़इन्न मौइदकुमुल जन्नह, जन्नत इंशा अल्लाह तव्हांजे लाइ तव्हां सब्र कयो। फ़मात यासिर फ़िल अज़ाब उते अज़ाब में मरी वियो। वताअन अबू जहल हिन जी माउ खे सुमैया खे उन खे उते क़तलु कयो खजीअ में उम्मु अम्मार उते दिलि में। कंहिं रिवायत में अचे थो त पेशाब जी जॻह ते तरार हईंसि, कंहिं रिवायत में दिलि में तरार सां अबू जहल हिन खे मारियो बिहरबा फ़मातत वहिय अव्वलु शहीदतिन फ़िल इस्लाम, इस्लाम में पहिरियां इहा शहीद थी सुमैया। बाक़ी वञी अम्मार ते अज़ाब ॾाढो लहंदो हो बिलहर तारा वज़अ अल असख़ूर, केॾीमहिल पथर ॿधंदा हुआसीं, केॾीमहिल खजिन में ॿधंदा हुआसीं ऐं केॾीमहिल हुनखे पाणी में घोता ॼराईंदा हुआ। हुनखे उन पंहिंजे पुट जो मौत ॾिठो, पंहिंजे घरवारी जो मौत ॾिठो, हुनखे चवनि त तूं असांजे बूतनि खे गारियूं न ॾे ऐं तूं नबी करीम खे गार ॾे पत तोखे छॾियूं। पोइ हू कमज़ोर थी वियो पोड़ो, पोइ नबी करीम खे गार ॾिनई, दिलि मां त कान ॾिनई पर उनखे ॾाढो पोइ छॾियुनि हुनखे, पर जीअं चयईं त नबी करीम गार ॾे त पोइ हुन नबी करीम खे गार ॾिनी पर हुनखे त ॾाढो ॾुख थियो, सिधो साईं ॾे वियो, या रसूल अल्लाह मां तोखे गारियूं ॾिनो न मूंखे तूं माफ़ु कर। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुनखे चयो त ला बअस। हिते पोइ अलाह ताला इहा सूरत नहल जी आयत नाज़िल कई इल्ला मन कुफ़्र बिल्लाह मन, इहो कहिड़ी आयत आहे, मन कफ़र बिल्लाह मिन बाअद ईमान इल्ला मन उक्रिह व क़ल्बुहु मुतमइन्नुन बिल ईमान, सूरत नहल 106। अलाह साईं चए थो त दिलि हुनजी मुतमइन न खणी तो ते, यानी इहो चयो अथसि अज़ाब घणो हुनखे मिलियो तॾहिं। ॿियो हिकिड़ो सहाबी हो अबू फ़कीहा, उहो उन जो नालो हो अफ़लह मौला बनी अब्दिद्दार। उन ग़ुलाम खे छा कंदा रसे सां गले में ॿधी, हथ ॿधल इन मके जे गलियुनि में गेलींदा हुनखे, वेंदे जबलनि जे पथरनि ते सायो करे गेलींदा हुअसि, बेहोश थी वेंदो हो, ख़बर कान हूंदनि त जहिड़ो आहे मरी वियो। एतिरो क़दुरु हुनखे अज़ाब मिलंदो, छो गले मां रसो ॿधल हूंदो हो, माण्हू सम्झंदा बसि मरी वियो। पोइ उन अबू बकर ॾिठो उनखे, उन्हनि खे चई मूंखे विकिणी, मूंखे ही खपे थो ग़ुलाम। त हुननि चयो ठीकु आहे तोखे खपाए ॾिजो, वरी उनखे ख़रीद कयईं। हिते ख़ब्बाब बि जेको मुस्लमाननि मां ज़ईफ़ हो उनखे छा कंदा हुआ वारनि मां गिहले सॼे घिटियुनि में घुमाईंदा हुआसीं। बनी ख़ुज़ा जेके क़बीलो हिते वॾो ताक़त वारो उहे ईअं कंदा हिननि जो, चई उन्हनि जो ग़ुलाम हूंदो ऐं उनखे एॾो गेलींदा हुआ हथ ॿधल
ऐं वारनि मां माण्हुनि खे ॿियनि खे नौकरनि खे चवंदा हिन खे छिकियो ऐं वारनि खे छिके वारनि हथनि में वार निकिरी ईंदा आहिनि, वरी ॿियनि माण्हुनि वठी हिन खे जिते किथे वञी पोइ टांडा ॿारे उहो बाहि ॿारे पोइ उहो बाहि विसाए टांडनि जे मथां हिन खे सुम्हारींदा हुआ। इन खे टांडनि जे मथां सुम्हारींदा हुआ जेसिताईं टांडा ठरी वञनि। ऐं ॿियूं बि ॿ औरतूं जेके कमज़ोर हुयूं, ज़नीरा अनहदीया ऐं उन जी धीउ उबैस इमा इहे ॿई मुस्लमान थियूं। उन्हनि खे बि यानी रसनि सां ॿधी छिकींदा हुआ गलियुनि में। सभु के पंहिंजे क़ौम मां पाण ॾेखारींदा त असीं पंहिंजे नौकरनि खे ॾिसो छा था कयूं, ऐं ॿियनि खे चवंदा तव्हां बि ईअं कयो। उहो हिकिड़ो जारिया ॿी बि हिकिड़ी औरत हुई लुबना नालो मुअम्मल, उन खे बि ईअं बनी आदी जेके उहे पंहिंजे क़ौम हूंदा, इहे हज़रत उमर जो क़ौम हुआ बनी आदी, उहे बि हुननि खे ईअं रसनि सां छिके ऐं कुटींदा हुआ माण्हुनि जे अॻियां त ॾिसो असीं कीअं था कयूं पंहिंजे ग़ुलामनि में, हाणे न छॾींदासीं जेसिताईं कलमे खां जान छॾे। पोइ अबू बकर इन्हनि औरतुनि खे बि ख़रीद कयो, बिलाल खे बि ख़रीद कयो, सभिनि खे इन्हनि खे जंहिंखे ॾिसंदो आज़ाब में, छो जो पैसे वारो हो। पोइ अबू बकर इन्हनि खे ख़रीद करे सभिनि खे आज़ादु कंदो हो। अबू बकर जा ॾिस केॾा न इंसाननि ते सभिनि ते फ़ज़ल आहे, छो जो इस्लाम जो सरदार हो, पैसो हो उनखे त केॾी पैसनि खे सही तरीक़े सां इस्तेमालु कंदो हो। ऐं मुशरिक जेके हुआ तमामु माण्हुनि खे अज़ाब ॾींदा हुआ, माण्हुनि खे कुटींदा हुआ, पर ॾिस अबू बकर वरी बि छा चवंदो हो त इन्हनि खे छॾियो, मां थो तव्हांखे पैसा ॾियां, हीअ मूंखे छॾियो, हीअ माण्हू मां ख़रीद कंदुसि, मूंखे खपनि था। वल्लाहु आलम बिस्सवाब। सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।